सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 5 सबक 10 सिंप्लीफिकेशन मश्क 5.1 एक्सरसाइज 5.1 ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो मां जीअं वर्जाईंदो रहियो आहियां ऐं चवंदो रहियो आहियां त रियाज़ीअ में मश्क तमामु ज़रूरी आहे। सो सिंप्लीफिकेशन जी मश्क जारी रखिजो ऐं एक्सरसाइज 5.1 जा सभु सुवाल हल कजो। 3 सुवाल असां हल करे चुका आहियूं गॾु। बाक़ी जेके सुवाल बचियल आहिनि उहे तव्हां पाण ज़रूरु हल कजो। ऐं मां हिन सबक में तव्हांखे उन्हनि सभिनी सुवालनि जे बारे में थोरी टिप ॾींदुसि त उन्हनि खे कीअं हल कबो। इहे असांजी सिंप्लीफिकेशन जूं एक्सरसाइज़िस आहिनि। हाणे असां ॾिसंदासीं त असां इहे सुवाल कीअं आसानी सां हल करे सघूं था। हिन में तव्हां ॾिसंदो त सभु जेके आहिनि उहे अणपूर आहिनि। इन में ख़ासि ॻाल्हि इहा आहे जो सभिनी खां पहिरीं तव्हांखे हिन अणपूर खे छॾाइणो आहे, छो त हीउ असांजो ॾिंगीअ में आहे। उन खां पोइ हिन ते ध्यानु ॾिजो त हिते माइनस जो आहे निशान, उन जे करे हिन मां जेको मुल निकिरंदो उन जो निशान माइनस करणो पवंदो, उनखे बतल करणो पवंदो। उन खां पोइ हिते वंड आहे, इन वंड खे असां ज़रब में मटाईंदासीं ऐं 4/15 खे असां 15/4 लिखंदासीं। ऐं अहिड़ी तरह जो सुवाल तव्हांजो आसानी सां थी वेंदो। उन खां पोइ हिन सुवाल में कुझु बि कोन्हे, रुॻो जोड़ ऐं कट आहे, पर मुल्तिफ़ आहे, उन करे असांखे ही स्टेप अलॻि करणो पवंदो ऐं हिनखे सभिनी खां पहिरीं असांखे हल करणो पवंदो। उन खां पोइ ॾिंगीअ में अंदरि जेके 3 मेंबर्स निकिरंदा उन टिनी खे असां हिकिड़े दफ़े में ई हल करे सघूं था, सब्स्टिट्यूशन जे मेथड सां कयो या बग़ैर सब्स्टिट्यूशन जे मेथड सां कयो। उन खां पोइ 2 मेंबर तव्हांखे जोड़ वारा मिली वेंदा अणपूरनि जे, ऐं उहो तव्हां आसानी सां हल करे वेंदो। हिन में बि सुवाल में इहो ख़्यालु कजो त हिन ब्रैकेट खे हल करण खां पोइ हिन जे अॻियां त कुझु कोन्हे, पर हिन जे पुठियां डिवीजन जो आहे। सो असां हिन ॾिंगीअ खे छॾाइण खां पोइ हिन डिवीजन खे असां मल्टीप्लिकेशन में मटाईंदासीं ऐं हिन जो रेसिप्रोकल यानी 6/5 इस्तेमालु कंदासीं। हिन में बि ख़्यालु कजो हिते जेको आहे उहो डिवीजन आहे, उनजे करे असां डिवाइड करण वक़्तु उनखे असां मटाईंदासीं ज़रब में, हिनखे 5/2 कंदासीं। ऐं बोर्ड मस जो ज़रूरु ते ख़्यालु कजो त सभिनी खां पहिरीं ब्रैकेट छॾाइणियूं आहिनि ॿई, उन खां पोइ असांखे डिवीजन करणी आहे। मल्टीप्लिकेशन पहिरीं न कजो, पहिरीं डिवीजन कजो, ठीकु आहे। पहिरीं ही हिसो कजो। ही हिसो करण लाइ छा कबो, जो सभिनी खां पहिरीं असां छॾाईंदासीं हिन ब्रैकेट खे, ऐं उन खां पोइ जेको आहे असां कंदासीं डिवीजन। डिवीजन करणु ज़रूरी आहे पहिरीं मल्टीप्लिकेशन खां। ही बराबरि थी थो 5/2 एज़ इट इज़ असां खणी आयासीं। ज़रब हिनखे सिंप्लीफाई करे मूं लिखी छॾियो 1/6। उन खां पोइ हिनखे मूं एज़ इट इज़ लिखियो, हिनखे मूं सिंप्लीफाई करे 21/25 लिखी छॾियो। उन खां पोइ हाणे मूंखे पहिरीं ही वंड करणी आहे, डिवीजन करणी आहे हिन ॿिन्ही ऑपरेशन्स खां अॻु में। सो ही वंड करणु ज़रूरी आहे, उहो तव्हांखे ख़बर आहे त कीअं कबी। उनखे असां अलॻि सां जेके लिखी सघूं था, उनखे असां ज़रब में मटाए असां ईअं कंदासीं, यानी ही थींदो असांजो 5/12। इहो टिप तव्हां इस्तेमालु कजो ऐं हिनखे तव्हां पूरो हल कजो। हिन सुवाल में ख़्यालु कजो त 2 मुल्तिफ़ आहिनि, हिकिड़ो हिते आहे, हिकिड़ो हिते आहे, ऐं हिते बि असांजी वंड जी निशानी आहे, उनजे करे हितां जो जेको मुल ईंदो उनखे असांखे रेसिप्रोकल करणो पवंदो ऐं हिते वंड खे ज़रब में मटाइणो पवंदो। हिन में 2 जायुनि ते वंड आहे ऐं उहो वंड खे ज़रब में हटाइण वारी ऑपरेशन 2 दफ़ा करणी पवंदी असांखे। इहो ख़्यालु कजो त वंड जेको आहे उहो ब्रैकेट जे ॿाहिरां आहे। हिन में ख़ासि ॻाल्हि इहा आहे, हिकिड़ो त हिन में जेको आहे मिक्स्ड फ्रैक्शन्स आहिनि, उनखे असांखे इम्प्रॉपर फ्रैक्शन में मटाइणो आहे हिननि ॿिन्ही खे। उन खां पोइ हिते पहिरीं ब्रैकेट जेका आहे उन में वंड आहे, उनखे असां ज़रब में तब्दील कंदासीं, जो रेसिप्रोकल करे यानी 16/9 करे। हिन सुवाल में बि सभिनी खां पहिरीं असां जेके ही त असां करे चुका आहियूं 8हों सुवाल, उनजे करे मां हिन ते टाइम थो विञायां। हिन सुवाल में 9 में बि असांखे जेको आहे उहो इम्प्रॉपर फ्रैक्शन्स खे रखिणो आहे हिननि जी जाइ ते, यानी हिते मिक्स फ्रैक्शन, उन जी जाइ ते असांखे इम्प्रॉपर फ्रैक्शन्स करणा आहिनि। ऐं डिवीजन जो ख़्यालु करणो आहे त असांखे उन डिवीजन खे मल्टीप्लाई करणो आहे, चेंज करणो आहे मल्टीप्लिकेशन में। हिन में हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि आहे, जो हिन में असां वटि विची ॾिंगी कोन्हे, नंढी ॾिंगीअ खां पोइ हिकदमि वॾी ॾिंगी आहे, पर उनजो को मसइलो कोन्हे, जेका नंढी ॾिंगीअ खां पोइ वॾी आहे।
पहिरीं नंढी कंदासीं उन खां पोइ वॾी कंदासीं। 10 सवाल में बि ॾिंगियूं आहिनि, ॾिंगियूं असां अलॻि छॾींदासीं। सब्स्टिट्यूशन जे मेथड सां कयो त वधीक सवलो थींदो। जेके मिक्स्ड फ्रैक्शंस आहिनि उन्हनि खे असां गैर वाजिब अणपूरनि में मटाईंदासीं। डिवीजन जो ख़्यालु कजो त डिवीजन खे मटाए उन खे असां मल्टीप्लिकेशन कंदासीं, उन खां पोइ जेको आहे मेंबर उन खे असां रेसिप्रोकल कंदासीं, हिते बि ऐं हिते बि। हिन सवाल में बि मिक्स फ्रैक्शंस आहिनि, उन्हनि खे असांखे इम्प्रॉपर फ्रैक्शन में मटाइणो आहे। उन खां पोइ इहो ॾिसणो आहे त हिते ब्रैकेट जे पुठियां 12 मल्टीप्लिकेशन जो साइन आहे ऐं कुझु कोन्हे, उन करे हीउ जेको मुल हिन जो ईंदो उनखे एज़ इट इज़ असां रखंदासीं। 11 असां करे चुका आहियूं, वधीक डिटेल में तव्हां 11 सवाल जो सबक़ ॾिसी सघो था। हिन में इहो ख़्यालु कजो त हिन में मिक्स्ड फ्रैक्शंस आहिनि सभु, उन करे सभिनी खे इम्प्रॉपर यानी गैर वाजिब अणपूरनि में करिणो आहे। सभिनी खां पहिरीं असांखे डिवीजन करणी आहे। इन डिवीजन करण लाइ असांखे हिनखे ज़रब में मटाए ऐं हिन जो रेसिप्रोकल लिखंदासीं। हितां जेको असां वटि ईंदो गैर वाजिब अणपूर उन जो। 13 सवाल में बि गैर वाजिब अणपूर लिखणा आहिनि असांखे मिक्स फ्रैक्शन जी जाइ ते, गॾियल अणपूरनि जी जाइ ते, ऐं डिवीजन खे असांखे मटाइणो आहे ज़रब में ऐं हिते रेसिप्रोकल करिणो आहे। हीउ ख़्यालु कजो त हिनजो मुल कढी उन खां पोइ असांखे वंड करिणो आहे, उनजे करे हिनखे ज़रब में मटाईंदासीं ऐं हिते बतौर जो कंदासीं रेसिप्रोकल। 14 सवाल में मुल्तफ़ जो ख़्यालु कजो। हिन मुल्तफ़ खे सभिनी खां पहिरीं हल करिणो आहे, यानी ॿिन्हिनि जो जोड़ पहिरीं करिणो आहे, उन खां पोइ ज़रब करणी आहे इन जे मुल सां। हिते बि जोड़ पहिरीं कंदासीं ऐं ज़रब पोइ कंदासीं। हिन में बि असांखे पहिरीं ज़रब कंदासीं, उन खां पोइ असां डिवाइड कंदासीं, जेको मुल ईंदो उन सां हिनखे या हिनखे या हिन ॿिन्ही जे प्रोडक्ट खे। हिते मुल्तफ़ जे अंदरि डिवीजन आहे, उन करे डिवीजन पहिरीं कंदासीं ऐं मुल्तफ़ खे असांखे हूअं ई पहिरीं छॾाइणो आहे। हिते असांखे ख़्यालु करिणो आहे त मुल्तफ़ असांखे पहिरीं छॾाइणो आहे, इन में प्लस आहे। उन खां पोइ हिन सॼ जो मुल कढी उन खे ज़रब करणी आहे 3.5 सां। उन खां पोइ जेको मुल अचे असां वटि उन खे 1.25 सां। हिन सवाल में असांखे डिवीजन आहे, उनजे करे सभिनी खां पहिरीं असां डिवीजन कंदासीं ऐं मल्टीप्लिकेशन पोइ थींदी। ईअं न कजो जो पहिरीं मल्टीप्लाई करे पोइ डिवाइड कजो, हमेशह डिवीजन पहिरीं। बोर्ड मस्त डिवीजन पहिरीं आहे, मल्टीप्लिकेशन पोइ आहे। यानी 3.5 खे 0.7 सां डिवाइड करे जेको मुल अचे उनखे 0.01 सां ज़रब करणी आहे। ईअं न आहे करण जो 0.07 खे 0.001 सां ज़रब करे उन खां पोइ उन मुल सां डिवाइड करे, उहो ग़लति थी वेंदो। हिते बि असांखे ख़्यालु रखिणो आहे त डिवीजन जो आहे, डिवीजन खे पहिरीं करिणो आहे, पर उहो हूअं ई ब्रैकेट में आहे। हिन में असां वटि नंढी ॾिंगी कोन्हे, विची ॾिंगीअ खां शुरू थो थिए, पर हिन में को बि मसइलो कोन्हे। सभिनी खां पहिरीं असां विची ॾिंगी कंदासीं, उन खां पोइ जेको आहे वॾी ॾिंगी कंदासीं। हिन में बि इहो ख़्यालु कजो त ज़रब पहिरीं थींदी, जेको हितां अंदरां मुल ईंदो उन सां, उन खां पोइ कट थींदी। हिन मां ही कट कोन थींदो, मुल उन खां पोइ ज़रब उन खां पोइ कट, छो त बोर्ड मस जो उसूल असांखे फॉलो करिणो आहे। हिते बि असांखे सभिनी खां पहिरीं जेको आहे उहो मल्टीप्लाई कंदासीं, उन खां पोइ एड कंदासीं। पहिरीं मल्टीप्लाई पोइ एड, उन खां पोइ ॾिंगी छॾाए जो निशान जेको आहे उहो माइनस रखंदासीं। 2.4 मां उहो मुल माइनस कंदासीं, पोइ जेको जवाबु ईंदो उन सां 2.82 खे डिवाइड कंदासीं। उन खां पोइ हीअ ॾिंगी खोलींदासीं ऐं 2.04 में इहो मुल एड कंदासीं। हिते बि डिवीजन सभिनी खां पहिरीं थींदी, उन खां पोइ हिन मुल सां मल्टीप्लिकेशन थींदी। इन ते असां अॼोके सबक़ जी पुॼाणी कई। नानाबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।